नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। राधण खां राधण भरिसां सिंधु दरिया में ॿ ॿारड़ा ॿुॾी विया। हिक जो लाश हथ, ॿिए जी ॻोल्हा कई पई वञे। ॻोठ जाड़ो कलोड़े वासी बिलावल ऐं सोहेल माल चारण दौरान सिंधु दरिया में लुड़ी विया। इतला ते इलाइक़े वासियुनि पहुची बिलावल पुट इस्माइल जो लाश हथ करे वरितो, जॾहिं त ॿिए जी ॻोल्हा जारी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿियर शेयर कंदालूं। राधण खां राधण भरिसां सिंधु दरिया में ॿ ॿारड़ा ॿुॾी विया। हिक जो लाश हथ कयो वियो, ॿिए जी ॻोल्हा कई पई वञे। ॻोठ जाड़ो कलोड़े वासी बिलावल ऐं सोहेल माल चारण दौरान सिंधु दरिया में लुड़ी विया। इतला ते इलाइक़े वासियुनि पहुची बिलावल पुट इस्माइल जो लाश हथ करे वरितो, जॾहिं त ॿिए जी ॻोल्हा कई पई वञे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी राधन जो रिपोर्टर मुनीर सूमरो असां सां लाइन ते मौजूद है। जी मुनीर, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी मंज़र, नौ ॻोठ भरिसां कचे वारे इलाइक़े ॻोठ जाड़ो कलोड़ो वासी ॿ नीगर सिंधु दरिया में पेर तिरकण सबबि फोती विया आहिनि ऐं नीगर ॻोठ जाड़ो खान जा रवासी ॿुधाया वञनि पिया। मालूम थियो आहे त ॿार माल चाढ़ण दौरान सिंधु दरिया में तेज़ वहकड़े सबबि पेर तिरकण दौरान जाड़ो कलोड़ो ॻोठ भरिसां खुदनमला जो पतड़ आहे, उन जे साम्हूं जेको आहे सो छोकिरा ॿ नीगर ॿुॾी विया आहिनि ऐं नीगरनि में फोतीन में मोहम्मद इस्माइल ऐं ॿियो सोहेल पुट मोहम्मद लुकमान कलोड़ो, जंहिंजी उमिरि 8 साल ॿुधाई थी वञे, जंहिंजो लाश हथ न आयो आहे ऐं हिक जो लाश हथ अची वियो आहे ऐं घर में करामत आहे। जी मुनीर, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।